अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला बिल सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। हुकूमत एहतिजाज कंदड़ पाबंदी मणियल तंजीम TLP विच में मुआहिदो तय थी वियो। आलमन बिनी धुरियुनि में टियाकुड़ी जो किरदार अदा कयो। मुफ्ती मुनीब रहमान जो चवण है त बिनी धुरियुनि में ॻाल्हियुनि लाइ हाकारी रवैयो अख्तियार कयो। मुनासिब वक्त ते मुआहिदे जा नुक्ता पधरा कया वेंदा। ईंदड़ 10 ॾींहनि में मुआहिदे जा हाकारी नतीजा साम्हूं अची वेंदा। मुआहिदो कंहिंजी सौबई शिकस्त न आहे। मुआहिदे जे नतीजे में स्टीयरिंग कमेटी जोड़ी आहे जेका हुन जी निगरानी कंदी। कमेटी जो सरबराह अली मोहम्मद खान हूंदो। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवण आहे त मुल्क खे बहरान खां बचाइण लाइ आलमनि जा थोराइता आहियूं। हुकूमत ताक़त सां न पर ॾाहप सां मसइलो हल करणु घुरियो। अमुन ऐं बहितरी जो रस्तो ॻोल्हियो वियो आहे। सिंध में धारियनि जी आबादकारी, कूड़ा सुञाणप कार्ड ऐं कूड़ा डोमिसाइल ठाहिण, बैरिया टाउन ज़मीनुनि ते कब्ज़नि समेत ॿियनि सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सर ते सखर में एहतिजाजी रैली कढी वई। सिटी बाईपास खां तीर चौक ताईं निकितल रैली जी अॻवानी डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं सैयद ज़ैन शाह कई। अॻवाननि जो चवण आहे त सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण वारी साज़िश कंहिं बि सूरत में क़बूलनि जोगी नाहे। जैकबाबाद में मौलादाद थाने जी अध जागीरदादपुर में कारे इल्ज़ाम हेठि नौजवान ऐं नारी क़त्ल। जवाबदार गोलियूं हणी अब्दुल रशीद जखराणी ऐं मुस्मात अमीना खे क़त्ल कयो। ॾहर की लॻ ॻोठ दड़े कोभर में ज़मीन जी मालकियत तां ॿिनि भरचूंडी जे पीरनि में कोभर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। गोलियूं लॻण सबब 6 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में मियां मसूद, मियां मोहम्मद आज़म, शाहनवाज़ कोभर शामिल। मीरपुर ख़ास लॻ खान रोड ते नांगे शाह कब्रिस्तान मां कार मां फोतीअ जो नौजवान अब्दुल रहीम राजड़ जो लाश मिलियो। पैसनि जी ॾेती लेती तां क़त्ल करण जो इंकिशाफ। पुलिस ॿिनि जवाबदारनि हरेश लोहाणो ऐं अकरम मुनड़ खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार ख़ैर मोहम्मद लाशारी रूपोश। झंडो मरी लॻ ॻोठ उम्मीद अली ख़ास खेली में जवाबदार कुहाड़ियुनि जा वार करे हिक शख़्स खे क़त्ल करे छॾियो। पुलिस अब्दुल ख़ालिक ख़ास खेली जे क़त्ल जे इल्ज़ाम हेठि आयल लालचंद भील खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि वाक़े जी वधीक जांच हलंदड़ आहे। लाड़काने में ओठा चौक वेझो ॻोठ मोहम्मद ब्रोही में घर जी भित किरण सबब नींगर दबजी फौत थी वियो। फोती नींगर महरुल्ला ब्रोही जे घर में कोराम मची वियो।